इसराइल जी गज़ा ते बमबारी वधीक तेज़, शहीद फ़लस्तीनी जो अंग 2670 थी वियो। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिब इसराइली हमलनि में 9600 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका आहिनि। 10 लख फ़लस्तीनी ईंधन खां महरूम, 20 लख फ़लस्तीनी शहरी पाणी ऐं बिजली खां महरूम। हमास जा इसराइली शहर अशकलोन ते ॿीहर राकेट हमला। इसराइल सामूंडी फ़ौज ऐं हमास में समुंड में बि चकरियूं। हिज़्बुल्लाह जो बि इसराइल ते हमलो। ॾखण लबनान जी सरहदी इलाक़नि में वेढ़ जारी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ अॼु चीन जे अहम दौरे लाइ रवानो थींदो। वज़ीर आज़म ऑफिस मूजिब निगरान वज़ीर आज़म जो दौरो ॿितरफ़नि लाॻापनि लाइ इंतहाई अहमियत रखे थो। दौरे में अनवारुल हक़ काकड़ जूं चीनी सदर ऐं हम मनसब सां मुलाक़ातूं थींदियूं। रूस ऐं श्रीलंका जे सफ़ीरनि सां बि मुलाक़ात थिए। पाकिस्तान में महांगाई जे मारियल अवाम लाइ सुठी ख़बर। पेट्रोलियम शयुनि जे अघ में वॾी लाथ। पेट्रोल फ़ी लीटर 40 रुपया सस्तो थी वियो। हाई स्पीड डीज़ल में 15 रुपया लाथ। पेट्रोल जी नई क़ीमत 283 रुपया 38 पैसा ऐं हाई स्पीड डीज़ल जो फ़ी लीटर 303 रुपया 18 पैसा मुक़रर। गासलेट 22 रुपया 43 पैसा ऐं लाइट डीज़ल 19 रुपया फ़ी लीटर सस्तो। नाणे वारी वज़ारत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ तेल जे अघनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीपल्स पार्टी मुल्क में जल्द आम चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। अहिड़ो मुतालबो लियारीअ में पीपल्स पार्टी अॻुवाननि पारां कारसाज़ सान्हे जे शहीदनि जी यादि में कोठायल जलसो में कयो वियो। पीपी अॻुवान रज़ा रब्बानी, निसार खोड़ो, सईद गनी, वकार मेहदी, कराची जे डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद बलोच ऐं ॿियनि अॻुवाननि जी जलसे खे ख़िताब। रज़ा रब्बानी चयो त अवाम जो मुतालबो आहे त जल्द इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान कयो वञे। सईद गनी जो चवणु हो त MQM जा दहशतगर्द ॿीहर सरगर्म थी रहिया आहिनि। मुतहदा खे ख़बरदार करणु चाहियूं था त जेकॾहिं इलेक्शन में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ का साज़िश थी त जियाला ख़ामोश न वेंदा। पीपी अॻुवान निसार खोड़ो चयो त 18 अक्टूबर कारसाज़ सान्हे जे शहीदनि खे भेटा पेश कयां थो। खानपुर वेझो रोड हादसे में फ़ौत थियल 3 ॼणनि वारो वाक़िए जो 6 जाबदारनि ते क़त्ल जो केस दाख़िल। कासिम ऐं इरफान नसीराणीअ जी अमर ज़हूरा ख़ातून जी फरियाद ते शायान, ज़ीशान, बगन खान, शाज़ खान, अनवर अली ऐं सज्जाद नसीराणी ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो। गिरफ़्तारी अमल में न अची सघी। करमपुर लिंक रोड ते वीगो गाॾीअ जे टकर में कासिम इरफान नसीराणी ऐं आमिर मीराणी फ़ौत थी विया हुआ। लकी गुलाम शाह वेझो सूमर ॻोठ वटि मज़दा जे टकर में मोटरसाइकिल सवार नौजवान कारी अमानुल्ला महर थॾे ते फ़ौत थी वियो। इतला मिलण ते पुलिस पहुची मढ़ वारसनि हवाले कयो। लाश घर आणते घर भातियुनि में कोहराम, जॾहिं त मज़दा ड्राइवर वाक़िए वारे हंधि गाॾी छॾे फरार। घोसपुर वेझो ॻोठ दड़ी संदराणी वासी ट्रैक्टर जो पुरस्रार नमूने ड्राइवर गुम। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारसनि जो चवणु आहे त 35 वरनि जो ख़ालिद लाशारी गुज़िरियल 1 हफ़्ते खां पुरस्रार नमूने गुम आहे। संदसि ॻोल्हा बावजूदि को बि रस पतो न पियो। ऐं वर्ल्ड कप में पहिरियों वॾो अपसेट। अफ़गानिस्तान दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे 69 रन्सनि तां हाराए छॾियो। इंग्लिश टीम 41 ओवरनि में 215 रन्स ते ढेर थी वई। अफ़गान बॉलर राशिद ऐं अफ़ज़ल टे विकेटूं हासिल कयूं। अफ़गानिस्तान इंग्लैंड खे 285 रन जो टारगेट ॾिनो हो। बंगाली बैट्समैन मुजीबुर रहमान खे प्लेयर ऑफ द मैच क़रार ॾिनो वियो।